घंटे खां अवल मां तोखे केतिरो टाइम अवल फोन कयो अधु घंटो तोखे फोन कंदे थियो आहे। सही हाणे मामलो छा आहे? बिल हेतिरा आहिनि हिकिड़ो त बिल खणी भॼी वञनि, ॿियो वरी कनि बदमाशी दादागिरियूं। दरवाज़ो कोई खोलण जे लाइ तयार आहे। सरकारी ऑफिस आहे, हिन वक़्तु दर खोली कंहिं हिन सां ॻाल्हायो आहे, कोई अंदरि कपी हलियो आहे। कलाक जे दायरे में ॻाल्हाए, सरकारी टाइम हे आहे, कुझु बि थिए कंहिं बि सरकारी इदारे में वञ, उनजो सिक्योरिटी बीठो हूंदो आहे, सरकारी मुलाज़िम बीठो हूंदो आहे, उहो जवाबु ॾींदो आहे। बिल्कुलु। हाणे तव्हां सां छा मामलो थियो आहे जो घंटे ॾेढ खां असां हिते बीठा आहियूं? हिते हे बिल आहिनि 30,000 जो बिल आहे, मुंहिंजो पेट थियल न आहे, खणी भॼी विया आहिनि। सही घणो टाइम थियो आहे हिन बिल खे? 3 महीनो आहे साईं। हिन में तारीख़, हिननि जा स्टैम्प वग़ैरह सभु शइ लॻल आहिनि। हेॾे ॾिसो, हे 20,000 जो आहे, पढ़ी ॾिसो। सही हिनखे घणो टाइम थियो आहे? 2 महीना? हा सी 2 महीना थी विया हिनखे। 2 महीना अवल जेको हिते वाक़ियो थियो आहे, माना भॼी वियो आहे हमरा। हे 10,000 जो आहे, हे बि पेट न थियो आहे। हे करंट बिल आहे मुंहिंजो। हिन वक़्तु मां साॻियो ई बिल मूंखे लॻी आया आहिनि। साईं हे असां मौजूदु आहियूं शहदाद कोट पोस्ट ऑफिस ते, जिथे हा असांजो साफ़ी अमीर मंगणार जो बिल न कटिजो आहे। 2 बिल आहिनि ऐं शहर जे घणनि माण्हुनि जो बिल न कटिजो आहे, जंहिंजे करे हिते शहरी असांजा बीठा आहिनि। उहे दाई ते चवंदा असांजो 2 महीननि खां बिल जीवा इन्हनि दोस्तनि जो बिल न कटिजंदे। ऐं शहर में तव्हां ॿुधो हूंदो त करोड़ खां 2 करोड़ ताईं जेको पोस्ट ऑफिस अमले जे असांजो ऑफिस में जेके 2 महीना बिल अवल बिल पीआरिया विया, उहे न पीआरिया विया आहिनि। वापसि उन्हनि शहरनि खे इहे बिल लॻी, वालेकुम सलाम, बिल लॻी आया आहिनि। हाणे ही शहरी असांजो दोस्त बीठो आहे, जंहिं इहो ॾेखारियो पहिरियां बि त मुंहिंजा बिल जेके पीआरियल हुयो, जेको 20,000 रुपया मां किस्त करे पीआरियो, 20,000 जो। हा त उहे वरी हे 10,000 जो, हे 10,000 जो, हे 15,000 जो। सही। हाणे हिन जो असल हक़ीक़त तव्हांजो बि पीआरियल किथे आहे? उहो पीआरियल तव्हां न खणी आया आहियो? तव्हां पीआरिया हुया 15,000? न हाणे पीआरींदा। हाणे पीआरींदो तव्हां नवां, जंहिंजा लॻी आया आहिनि, उन्हनि जी शिकायत करे आया आहियूं। असल में हिननि भाऊ सां कंहिं क़िस्म जो असां सां हिते राब्तो नथा कनि। हा परे थियो हे दरवाज़ो हे बंदि आहे। हा ऐं सही। मेन दरवाज़ो हो आहे, उन्ही खे तालो आहे। हाणे हिन चयो त असां जेको आहे मुस्लमान आहियूं, निमाज़ पढ़ंदासीं। सही। उहो कहिड़े फिरके सां इहे तालो? थोरो हेॾे साइड थी पियो, हेॾे अचो, रोड आहे तव्हां इहो साइड थी पियो। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे जेको इहे बिल न पीआरिजी आया आहिनि? इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे त जेके तव्हांजा बिल न कटिजी आया आहिनि? बिल ॾिसो, मुंहिंजा 2 बिल थी लॻी आया। सभ खां अवल ते बिल असांजा जेको आहे कमु कंदा आहियूं।